बगदाद ॾे मुंहुं करे थी चवे त सारिया सघन लॻाए ज़ोर नज़रे जेतिरो मथा मुंहुं न लाए पीर पंहिंजा हथड़ा मुंहुं तुंहिंजो आसरो मुंहुं तुंहिंजो ॾढो मथा मुंहुं न कढो पीर पंहिंजा हथड़ा। बेटा ये जे रिसाले में सुर धनासरी थव 25 शायर महबूब सुभाणीअ जे शान में फिटाई चया न मां 25 याद करे छड़िया। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। पोणे तव्हां गेला बढ़िया हलाए न बढ़िया वाह दर्द वारी जड़ी मन जो दाह थी त उन्हीअ वक्त में महबूब सुभाणीअ नमाज जे लाइ वज़ू पे फरमायो सॼे पेर मां बि जुती लाथऊं खबे पेर मां बि जुती लाथऊं ॿई हवा में उछलियऊं। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जुतियूं गायब थी वयूं ख़लीफ़ो डोड़ंदो वियो हुजरे मां वञी साईं जूं जुतियूं खणी आयो अचे पेरनि में हाज़िर कयई पर हिम्मत न पई थिए जो साईं खां पुछे। सुभान अल्लाह। ख़ामोश रहियो कंहिं कम सां मोकिलियूं अथई। बस उतां जेॾी महिल जुतनि जो परवाज़ कयो त वसलन अलहान इला रअसिही। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हे जीअं तलवार खणी सिधी कयई त महबूब सुभाणीअ जूं ॿई जुतियूं हिकिड़ी हेॾां अचे बीठसि ॿी हेॾां अचे बीठसि। वसार यदरिबान रासहू ठगा हिकु जुती थी वियसि हेॾे बूथ थी वियुसि हेॾां वारीअ जुतीअ हिते धको हयुसि कननि ते ताड़ियूं चढ़ी वियसि हेठि कंधो कयई त महबूब सुभाणीअ जूं ॿई जुतियूं गॾिजी पयूं कंधो कुटनिसि हथा मात ताजो मरी वियो। सही सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हाणे मुला खे चयो त ॾे ख़बर आहे हिननि जुतनि जे लाइ छा थो चए। बेटा ये चयो त जे ही साथे ही तब बानी बारोचन जी हुजत हो त पुनल सामू कबीणीअ के ही असल आर्य जाम जे पलया पेई पूजा पायन पेर में आत जुतिया ना जही पूजा पायन पेर में आत जुतिया ना जही विसारे वेही तन के जिनखे किया रहा। अहिड़ो मुर्शिदा महबूब सुभानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी। भाई वरी ॿुधो हिकिड़ो वहाबिया नालो अथसि मौलवी अशरफ अली थानवी देवबंदी वहाबी हकीमुल उम्मत चवंदा अथसि उन्हीअ पंहिंजे इफ़ाज़ात यौमिया में हिकिड़ी ॻाल्हि लिखी आहे इहा ॿुधी छॾियो। लिखियो अथई त महबूब सुभाणीअ जो हिकिड़ो मुरीद हो
आई साईं जो धोबी हो महबूब सुबानीअ जा कपड़ा धोंदो हो मरी वियो कब्र में अचे दफन कयूंसि त उते ईंदा आहिनि मुनकिर नकीर नबी साईं फरमायो त नीर नखनि वारा हेॾा ॾंद अथनि जो ज़मीन खोटे अंदर अचे ठका कंदा आहिनि ऐं वार एॾा वॾा अथनि वार एॾा वॾा अथनि जो पोयों हीअं पेरनि सां घसंदा ईंदा अथनि ऐं नबीअ फरमायो त अताहुम मलकान अज़रकान अस्वदान बियदिहिमा मिज़रबतान मिन हदीदिन लौ ज़ुरब बिहा जबलुल लसार तुराबन रुक जा मुतलका हथ में हूंदा अथनि जेके खणी कब्र में अंदर दाख़िल थींदा आहिनि नबीअ फरमायो त एॾो रुक जे मुतलके में वज़न आहे जो जबल ते किरे त जबल सॼो फ़ारी पइजी वञे पता अचे सुभान अल्लाह अल्लाह कंदो महिरबानी जो मुर्शिद कामिल कब्र में ईंदा मालिकी कंदा अचे सुभान अल्लाह फकीर उथी उथी मर रब्बुका रब कैर थी वमा दीन का दीन करो थी फकीर जवाब ॾिननि त मां साईं अब्दुल कादिर जीलानीअ जो धोबी आहियां साईं जा कपिड़ा धोअंदो हुउसि मूंखे ॿी ख़बर कान्हे मुनकर के रखियो फोटारियो अरे असा तो खो पुछो तो तुझो रब केरा तो मैं दस्तगीर जो धोबी आया साईं जा कपड़ा धोंदोस ये जवाब दो जे जेदा हा पोयो जवाब थो जे मां क्यों न देखारियो मैं तमा कयामत तो साईं अब्दुल कादिर जीलानी के सद तो लठ खणी तो जे वठे वथो इते सुभान अल्लाह सभा नहीं कर सुभान अल्लाह सुभान अल्लाह जे सभा नहीं काने सभा आओ इतनी मलाइका ने चयो त यार बजाई छड़ी तो बे मलाइका चयोस त रब्बुल आलमीन के अर्ज़ कर त हिन तुंहिंजे बाने सां असां कहिड़ो सलूक कयूं मलाइका ने रब के अर्ज़ कयो त अल्लाह साईं इन जेको जवाब ॾिनो सो ॾिठी बि ॿुधी बि हाणे हिन सां कहिड़ो सलूक कयूं चई सलूक इहो कयोसि बसि तव्हां कब्र खां ॿाहिरि निकिरी वञो इन्नल अब्द मिनल फासिकीन लाकिन्नहु फी महब्बत महबूबी सय्यद अब्दुल कादिर मिन सादिकीन सुभान अल्लाह सुभान अल्लाह बसि निकिरी वञो हे बख़्शिजी वियो छॾियोसीं हे कहिड़ो बि गुनाहगार हो बदकार हो पर नालो खयो अथई मुंहिंजे महबूब जो अब्दुल कादिर जीलानी नबीअ जो बि महबूब आहे रब जो बि महबूब आहे बसि पुछो हाणे तव्हां हलिया वञो सलूक इहो आहे हिन सां बख़्शिजी वियो घटाईअ जेॾी महिल जो इन्हीअ खटीअ धोबीअ जो ॻाल्हि पढ़ी चवे तो तजे जिते से तिते शल खटी खुश हुजन जे जिते से तिते शल खटी खुश हुजन हिक कोड बिछायाऊं कपड़ा ॿियो कामिल कारूं कन अंगण आए जन लथो सी लतीफ चए
हाणे मौजूदान खे सॾु कयो अचे तव्हांजी राति गुज़ारींदा सुबुह कंदा पोइ सुबुह जेॾी महिल तव्हां दुआ घुरो त ख़ुदा जे वास्ते मां मिस्कीन जे लाइ दुआ घुरिजो सुभान अल्लाह अल्लाह से हाफ़िज़ अली अकबर जी परत हुजई सिहत आफ़ियत ॾिजांसि ऐं ईमान ते माल ॾिजांसि